वहम वॾो ख़राबु आहे, वहम जो को इलाज न आहे। हज़रत लुकमान हकीम हिकु ऐलान ॾिनो त वहम जो इलाज न आहे। जेको इंसानु वहम में वियो न सो उनखे केॾी बि मिनतियूं कयो न वापसि न ईंदो जेसि ताईं उनखे पंहिंजी ज़िलत वापसि न आणे। ज़िलत सम्झो था न, ज़िलत इंसानु पोइ ज़िलत में हलियो वेंदो आहे, ज़लील थींदो आहे, ख्वार थींदो आहे। पोइ उनखे अहसासु थींदो आहे त वाक़ई जेके मां क़दम खणी आयुमि त मन इहे मुंहिंजे लाइ फ़ाइदे में हुया जन न। पोइ उहो आख़िर उनखे ज़लील ज़िलत वहम खां मोटाईंदी आहे। पर कोशिशि इहो कयो वहम जे वक़्त में या हयू या कयूम पढ़ंदा कयो, या हयू या कयूम, या हयू या कयूम, या हयू या कयूम। हर वक़्तु पंहिंजो दिलि में इन जो वज़ीफ़ो बणाए छॾियो। अल्लाह जे फज़ल ऐं करम सां 1 मिंट 60 सेकंड में अंदरि इनशा अल्लाह अल्लाह जो मौजूदो ॾिसंदो। तव्हां जे सोच में हलिया वञो न बसि उते जो उते पढ़, हिकिड़ो दफ़ो ई पढ़ या हयू या कयूम, इनशा अल्लाह ॾिसिजो पाण तव्हांखे ख़बर पवंदी, उन सोच खां ॿाहिरि निकिरी वेंदो। छो जेको इंसानु जेका सोच रखंदो आहे उन सोच जो मन हक़ीक़ी रिज़ल्ट न हूंदो आहे। हिकिड़े ॾिस हाणे त राति जो वेठा सोचींदो, सोच में हलिया वेंदो, सुभाणे उथंदुमि मां हे कपिड़ा पाईंदुमि, हीअं कंदुमि, हूअं कंदुमि, हेॾे वेंदुमि, हिन सां मिलंदुमि। पोइ उहो सुबुह जो तव्हां उथंदा उहो न करे सघंदा आहियो। ॾिसो न जेको इंसानु सोच में वञे उहा सोच कराईंदी न आहे। यादि रखो वहम जो इलाज न अथव, वहम न रखो। वहम जे वक़्त में न सोचनि जे वक़्त में या हयू या कयूम पढ़ंदा कयो, या हयू या कयूम, या हयू या कयूम, या हयू या कयूम। कोशिशि इहा कयो। अल्लाह तव्हांखे सलामत शाद आबाद रखंदो। जज़ाकल्लाह ख़ैर, मा सलाम।